अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां तव्हांजो अली मोहम्मद खुश्क साहब ऐं हे अब्दुल लखी बटवाणी बलोच ऐं हे नासिर रियाज़ चाचड़ साहब। हे आया आहियूं असां पाकिस्तानी स्वीट बेकरीज़ ते। हे तव्हां ॾिसो था जेका तव्हांखे पाकिस्तान जी यादि ताज़ा कराए छॾी अथई। ऐं असां आया आहियूं समोसा खाइण, सिर्फ़ु समोसा पाकिस्तानी, जेके पाकिस्तानी स्पेशल समोसा मिलनि था असांखे। तव्हां ॾिसो था क़िस्म क़िस्म जी मिठाई पई आहे, क़िस्म क़िस्म जूं निमकोकियूं आहिनि। चाट पियो अथव,